अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेका दोस्त सिंध जाई ड्रामे जे लाइ इंतज़ार में हुया त ही ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ही ड्रामो कहिड़ी तारीख़ ते हलंदो ऐं कॾहिं हलंदो। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो तो मुझी वीडियो के लाइक कयो, कमेंट कयो। जे अगर तव्हां मुझे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो तो मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, सब खां पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे सिंध जाई ड्रामे खे ॾिसण जे लाइ इंतज़ार हुयो या न, इहो मूंखे कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जाई ड्रामे जो प्रोमो सिंध टीवी चैनल ते अची चुको आहे। दोस्तों फाइनल डेट अची चुकी आहे त ही ड्रामो कॾहिं हलायो वेंदो, यानी कहिड़ी तारीख़ ते ही ड्रामो हलायो वेंदो ऐं कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही जेको ड्रामो आहे सिंध जाई 13 जून ते हलायो वेंदो। सूमर खां वठी जुमे ताईं ही ड्रामो हलायो वेंदो राति जो 7 वॼे। दोस्तों ही ड्रामो तमाम ज़बरदस्त आहे ऐं हिन ड्रामे जी स्टोरी भी तमाम बेहतरीन आहे। दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे सैयद खालिद शाह। दोस्तों ही ड्रामो मीरास ड्रामे वांगुरु आहे। दोस्तों ही ड्रामो तमाम बेहतरीन ड्रामो आहे। दोस्तों जे अगर तव्हां सिंधी ड्रामनि खे पसंद कंदा आहियो त मूंखे कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे खुश रखे, सलामत रखे।